लिखे तो तौबा जी कबूलियत जी कहिड़ी निशानी है तो मां अल्लाह जी दरबार में पंहिंजी तौबा इस्तग़फ़ार कयां जो उन जी मूंखे निशानी मिले तो मुंहिंजी रब तौबा क़बूल करे छॾे। जेकॾहिं गुनाहनि खां नफ़रत थी वञे तो सम्झो ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम तौबा क़बूल करे छॾी। जेकॾहिं गुनाहनि खां नफ़रत थी वञे तो सम्झजांइ त अल्लाह मुंहिंजी तौबा क़बूल करे छॾी। बाक़ी अहिड़ा इंसान भी आहिनि जेके गुनाह करे वरी तौबा ताइब करे, वरी गुनाह करे वरी तौबा ताइब करे। उहा तौबा छा, उहा इंसान जी दुआ भी क़बूल न थींदी आहे। जेको इंसान दिल में नियत इहा रखे तो मां गुनाह ही तौबा जे लाइ थो कयां। याद रखो ए इंसान हमेशा उहे इंसान अचानक मौत जा शिकार थिया जेके गुनाह करे वरी तौबा कनि, गुनाह करे वरी तौबा कनि। तौबा जेकॾहिं हिन दुनिया में तौबा जी रिज़ल्ट ॾिसणु चाहे थो त ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम मुंहिंजी तौबा क़बूल कई आहे या न, त सभ खां पहिरियों अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम उन्हनि गुनाहनि खां तोखे नफ़रत पैदा कराईंदो। जेकॾहिं तूं गुनाह भी करे तौबा भी करे, इहा अल्लाह सां जंग जो ऐलान आहे। इहो अल्लाह सां जंग जो ऐलान आहे। याद रखो इंसानो, अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम उन इंसान जे मथां रहमतियूं नाज़िल कंदो आहे, उन इंसान खे ख़ुशख़बरियूं ॾींदो आहे जेको इंसान अल्लाह जो सची दिल सां ख़ौफ़ करे। जेकॾहिं रब जो ख़ौफ़ तुंहिंजे अंदर में हूंदो न त यकीन करे त अल्लाह जा मौजज़ा अखियुनि सां पाण बि ॾिसंदे। अल्लाह रब्बुल आलमीन उन बाने खे मोहब्बत जी तजलियूं ॾेखारींदो आहे। जेको बानो गुनाह करे वरी उहो सची दिल सां तौबा करे वरी उन गुनाह ॾे मुंहुं ई न फेरे, उन गुनाह खां भी नफ़रत थी वञे, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे पंहिंजी मोहब्बत जी तजलियूं ॾेखारींदो। मुंहिंजा भाउ, काफ़ी इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जेके शिकायत भी कंदा आहिनि त असांजी दुआऊं क़बूल नथी थिए। बाबा दुआ भी क़बूल उन जी थींदी आहे जेको इंसान हिकु इरादो करे उन इरादे ते क़ाइम रहे। दुआऊं भी क़बूल उन्हनि जी थींदियूं आहिनि जेके या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पैरवी अख्तियार कंदा। ज़्यादा तौर हमेशा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे नज़रअंदाज भी कंदा। वरी जंहिं शइ खां मना या रसूल अल्लाह जी थियल हूंदी त उहे इंसान उन ई कम में हथ घणो विझंदा। तव्हां पंहिंजे अंदर में झाती पायो न त मुंहिंजे अंदर में कहिड़ा कम आहिनि जंहिंजी वजह सां मुंहिंजे मथां रखी रखी का बेसुकूनी जी हालात, बेचैनी जी हालात थी अचे। अल्लाह उन्हनि खे बेचैनी ऐं बेसुकूनी जी हालात में न विझंदो आहे जेको या रसूल अल्लाह जी पैरवी अख्तियार कंदो आहे। जे चाहे थो त मुंहिंजो प्यार या रसूल अल्लाह जी दरबार में हाज़िर थिए त सभ खां पहिरियों सुहिणे सरदार मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भी पैरवी सुहिणे तरीक़े सां रख। मुनाफ़िक़त वारा कम करें ऐं अंदर में मोहब्बत चाहत या रसूल अल्लाह जी रखे,
या मुनाफ़िक़त थी पहिरें नंबर जी। या मुनाफ़िक़त जी चाहत या रसूलुल्लाह जी दरबार में छा तुझे पंहिंजे घर में भी न हूंदी अथई। बाबा सोने सरदार जा सच्चा आशिक़ था सॾायो, आका मोहम्मद रसूल करीम जा परस्तार था सॾायो। पंहिंजा अंदर उहे रखो जिन अंदर में या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नसीहत भी हुजे। ज़्यादा तौर घणा आलिम ॾिठा हूंदो न त ग़रीब छो हूंदा, या उन्हनि खे अल्लाह जो इशारो आहे जेको अमल ॿियनि खे ॾिए थो उहो पहिरियों पाण बि कर। हा भले कहिड़ियूं बि रड़ियूं कर मजलिस रोवार, जेसि ताणी पाण अमल न कंदे तेसि ताणी इहा पैसे जी मन बुख पई हलंदई क़यामत ताणी बचा। मां उहे इंसान बि ॾिठा जेके अल्लाह जी राह में रब जे प्यारे हबीब मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीसियूं बयान कनि ऐं उन्हनि जे घर में उहे अमल बि हुया। मां उहे इंसान अखियुनि सां ॾिठा। वरी उहे बादशाही जी मंज़िल ते बि ॾिठा, अमीर बि ॾिठा, ख़ुश नसीब बि ॾिठा। जेकॾहिं तूं माली तंगी में आहे त ए आलिम यादि रखजांइ, रब जो बि फ़रमान थई उहो अमल तुंहिंजो बेकार आहे जेको तूं पाण ई न करे ॿियनि खे ॾे। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां। जेका नसीहत अमल ॿियनि खे ॾियो सभ खां पहिरियों पाण बि कयो। जे पाण नथा कयो त माली तंगी बि इंसान जे मथां घणी ईंदी अथई। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।